मोहन जे दड़े जा दबजी ऊंचा रहंदा, तूफान ज़िलज़िला सूरें सख्तियूं सहंदा। हे मुंहं जा फांसी खाईंदा, तब मुर्की मुर्की ॻाईंदा। ही कुॾंदे कंद कपाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी, ख़ाक खे सोन बणाइण वारा सिंधी। दीदी तव्हां जेकी असांखे कोडाना ॿुधाया त ॾाढा मतिलबु मूंखे त जाम ॾाढा सुठा लॻा। पर हिन कोडाने जो मतिलबु छा आहे, हिन जो मीनिंग छा आहे, अर्थ छा आहे दीदी? कोडान जो तव्हां मतिलबु पुछो था त तव्हां साधारण बोलचाल में ईअं ॿुधो हूंदो, ख़ासि करे उत्तराखंड जे वादा मां ॿुधंदी आहियां। ॻाल्हि ॻाल्हि ते तो कुटे धगे वांगुरु पियो कुटे। कुटे माना छा? कुटे माना कुॾणु, रांदि करणु। ढगो कीअं कुॾंदो आहे, गॾो कीअं कुॾंदो आहे। ऐं अहिड़े नमूने ॿारनि खे बि भई जॾहिं कुॾाइजे, हीअं हीअं रांदि कराइजे। त ही त अॼुकल्ह नए ज़माने में रुगो बसि एनालाइसिस ॾाढी घणी थी पई आहे। भई अॼुकल्ह वैज्ञानिक केॾा होशियार थी विया आहिनि, चवनि था त भई ॿारनि खे रांदि कंदे कंदे सभु सेखारिजे, या एजुकेशन सिस्टम में बि भई हलंदे चलंदे रांदि कंदे कंदे खिल ख़ुशीअ सां सुठे नमूने सभु सेखारिजे त सिखे थो। पर इहे ॻाल्हियूं आद जुगाद खां हलंदियूं पियूं अचनि। असांजूं माताऊं बुज़ुर्ग भले एतिरा पढ़ियल कोन हुआ, पर जेके बेसिक सुभाउ माण्हुनि जा वञण जहिड़ा कोन्हनि, त हू पंहिंजे उमंगुनि जो इज़हार ॿारनि खे कोॾाए कोॾाए कढंदियूं हुयूं, रांदि कंदे कंदे कढंदियूं हुयूं। जीअं भई हुन चयो मोर जो सहुरो पाग ॾींदो वञे, त माना हुनजे अंदर में हिकिड़ा खार हुआ, भई साहुरा असांजे धीउ खे छो ईअं हैरत कनि, त पोइ हू पंहिंजे कोॾाणनि जे ज़रिए मोर जो सहुरो पाग ॾींदो वञे। वरी हुननि जे दिलि में ईअं हूंदो न त असां ॾाढो त ॾिनो, माया तुंहिंजो छा वञे, असां ताजो त ॾिने। माना इहो सभु कोॾाणनि जे ज़रिए इज़हार कंदियूं, कुॾाए कुॾाए कुॾाए, माना रांदि कराए कराए कराए, त इनखे चइबो आहे कोॾाणो। वाह दीदी वाह, सचुपचु मज़ो अची वियो हिन जो अर्थ ॼाणे करे। हिकिड़ी त मूंखे ख़बर कान्हे त कोडाना ईअं ख़बर आहे, कोडाना जो असली मतिलबु छा आहे इहो तव्हां ॿुधायो, मज़ो अचो। दीदी तव्हां उहो चओ पिया धोबी ऐं धोबी जो मेलो लॻो पियो हूंदो, धोबी छू छू कंदा, उनजो को आहे छा गीत या कोडानो या उहो हुजे त ॿुधायो न दीदी। हा, हाणे धोबी कपिड़ा तंहिं टाइम ते कीअं धोअंदा हुआ, असीं सम्झंदासीं धोबी वठनि कपिड़ो कहिड़ो चमकी थो अचे, पर मां त साम्हूं ॾिसंदी पई हुअसि न, हू ॻाईंदा बि वेंदा हुआ छू छू। पोइ तॾहिं वॾा चवंदा हुआ धोबी धोए धनी रोए, कपिड़ो फाटंदो भले जल्दी हो पर चमकी ईंदो हो। पर उन सां गॾु वरी हू धोबियाणियूं मायूं जेके ॻाईंदियूं हुयूं, उहे बि मूंखे अॼु ताईं यादि आहिनि। हिकु ॾाढो ॻाईंदियूं हुयूं, भई हुननि जे घरनि में त नंढड़े हूंदे ॿारनि खे शादी कराए छॾींदियूं, जॉइंट फैमिलियूं हूंदियूं। ईअं सम्झो त हर महीने कंहिंजो मुनणु, कंहिंजी छठी, कंहिंजो ॼणो, कंहिंजी मङणी ईअं थींदो पियो हो, त उहो लाॾा ई ॻाईंदियूं हुयूं। त ॿ टे मतिलबु ईअं लाॾा जेके भई मूंखे वणंदा हुआ से मूंखे यादि आहिनि। पहिरीं त हिकिड़ो लाॾो ॻाईंदियूं हुयूं, ऐसनी मंडम छॾे वियो त मारियो बेवकूफ़ हो छू। मां जॾहिं सी करे हलाए छाती, ऐं खाशी मंडम छॾे वियो त मारियो बेवकूफ़ हो। त वरी जेकॾहिं ज़ाल मुड़ुस गॾु पिया कपिड़ा सटींदा छू, त मां सोचींदसि मुंहिंजी मां सच थी चए त धोबी धोए धनी रोए, कपिड़ो पियो फाटे। त वरी हुनजो घोट सुर वठाईंदसि, मारियो बेवकूफ़ हो त मारियो बेवकूफ़ हो, ऐं मारियो बेवकूफ़ हो त मारियो बेवकूफ़ हो, सुहिणी मंडम छॾे वियो त मारियो बेवकूफ़ हो। पोइ चवंदी मारिया साली वठी आ, मारिया साली वठी आ, मारिया साली वठी आ, मारिया साली वठी आ, ऐं मारियो चोर छॾे वियो त मारियो बेवकूफ़
मारियो जो छॾे वियो त मारियो बेवकूफ़। हाणे इते बि ॾिसो त उमंगनि जो इज़हार भई अॼु चवंदा आहिनि सादी आधी घरवाली इहो लिखल इज़हार अॻ में बि लेडीज़ जे मन में हो भई मूं चयोमांसि रुॻो सादी वठी अच मूं थोरी चयोमांसि त जोड़े छॾे अच त सादी आधी घरवाली खे सादी पूरी वाली करे छॾियो। त संस्कृति असां वटि कीअं फिल्टर थी थी अचे इन ॻाल्हि खे महसूसु करियो इन लोक गीतनि जे ज़रिए त अॻे ज़माने जा माण्हू केतिरा न सेंसिटिव हूंदा हुआ रुॻो उन्हनि जे इज़हार करण जा नमूना अॻ में ॿिया हुआ हींअर ॿिया आहिनि। वरी ॿियो ॻाईंदी हुई भई पुटनि खे तॾहिं घोड़ीअ ते घोट चढ़ंदो घोड़ीअ ते घोट गाईंदी हुई ॾाढो मिठो गाईंदी हुई। बैंसर माना गहना बैंसर नथ या गहना हाणे एतिरी पक्की ख़बर मूंखे कोन्हे पर मां सम्झाईं थी। बैंसर घराए जिनियरी लाडल मेरी मोरिया बैंसर घराए जिनियरी लाडल मेरी मोरिया तुझे मेरी वागू पट तू मल माणिया नन बेलुन लाए लाडा हेन बेलुन लाए लाडा लाडल भले जाओ तो के मार सुना भले जाओ तो के मार नन बेलुन लाए लाडा हेन बेलुन लाए लाडा लाडल भले जाओ तो के मार नंढड़ा भले जाओ तो के मार छू मां ते सम्झंदसि वेचारे कपिड़नि जे मालिक जी थी वई छू। तव्हांखे ख़बर आहे पुटनि जे लाइ त गाईंदियूं हुयूं पर धीअरुनि जे लाइ थोरियूं सेंसिटिव हूंदियूं पर उन्हनि जा बि लाॾा ॾाढा सुठा गाईंदियूं हुयूं। त कॾहिं कॾहिं मूंखे यादि आहे हिकु दफ़ो धोबियाणीअ जे धीउ जी शादी हुई लाॾो गाईंदी वञे रोअंदी वञे कपिड़ा सटींदी वञे पर ॾाढो सची में अहिड़ो पे गायईं जो मूंखे बि ॿुधण सां रोअण अची वियो धीउ जे लाइ भई अंदर जा उमंग भले धीउ खे ॾींदियूं बि ॾाढो सुठो हुयूं त ॻाए पई धीउ खे विदा जेॾी महिल कंदियूं हुयूं बैंसर जो त सुहाग धीअ बाई बैंसर जो त सुहाग बैंसर जो त सुहाग धीअ बाई बैंसर जो त सुहाग अम्मा तो बि मायो सुख साहुरे मिजे डुल दूर न वञ अम्मा दूर सुख्या तुंहिंजा साहुरा मिजे डुल दूर न वञ। पोइ सचमुच में छा कंदी हुई कपिड़ो हथ में रखी ऐं उठी डोड़ पाईंदी आमो तुझे डुल जा साहु भाइड़ा मूंखे जे डुल आणे आमो तुझे डुल जा भाइड़ा मूंखे जे डुल आणे दीदी मां मतिलबु जिते किथे वेंदो आहियां कॾहिं कॾहिं ख़ुशीअ जा मौक़ा हूंदा आहिनि उते पपीअड़ो इहो गाईंदा आहिनि त तव्हांखे के पपीअड़ो इहो गीत ईंदो हूंदो या पपीअड़े जा गीत अलॻि अलॻि हूंदा त उहे तव्हांखे ईंदा हुजे त ॿुधायो। हा इहो पपीअड़ो गाईंदियूं आहिनि तंहिं टाइम ते लेडीज़ साखियूं ॾींदियूं हुयूं वेचारियूं सॼो ॾींहुं घर जे कमनि में पीतियूं पयूं हूंदियूं हुयूं पर हर इंसान हर ज़माने में इंसान पहिरीं आहे जोए मां धीउ पीउ सभु कोई रिश्ता नाता त पोइ था मिलनि हर इंसान जा उमंग त साॻिया हूंदा आहिनि त इहे साखियूं जेके वेचारियूं सॼो ॾींहुं
घर जो कमु करे करे घूंघट ढकियो पियो हूंदो हो, घोटनि जी शिकिल कोन ॾिसी सघंदियूं। राति जो ऊंदहि में हिकु असांजे पाड़े में हिकु मस्तीअ खोर माई हूंदी, चवंदी सिंध में ॾामा छा ॿुधाई अहिड़ा वहल हूंदा हुआ जो राति जे टाइम ते घोट जे बदिले जेकॾहिं 1:30 बजे गॾु सुम्हंदो त असांखे पतो कोन पवंदो। त हाणे हर ज़माने में थींदा त आहिनि कवि ॿिया त साखियूं हुननि जी तबियल दिलि जा इज़हार हूंदा आहिनि। भई कंहिंसां कनि ससु हुनजे अॻियां ॻाल्हाए न सघनि, घोट जी ख़बर न पए त पोइ तंहिं टाइम ते शादियूं मुरादियूं हिकु अहिड़ो समूह थींदो आहे जिते भई माहौल खे थोरो सेक्सियल करण जे लाइ बि अहिड़े क़िस्म जा लाॾा ॻाया वेंदा आहिनि, थोरा माहौल भेरो हूंदो आहे। ख़ुदि रामायण जे आलोचकनि में बि असां पढ़ियो आहे त भई जेॾीमहिल माता कौशल्या केकई ऐं सुमित्रा खे ख़बर पई त भई भॻवानु रामचंद्र स्वयंवर में सीता खे वठी करे अचे थो, ओॾीमहिल कौशल्या सुमित्रा केकई पाण में हिक ॿिए खे मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॾियण लॻियूं। हिन ज़माने जूं ॿियूं आहिनि, अॻे ज़माने जूं ॿियूं थियूं। त इहे साखियूं बि लेडीज़ जे दॿियल उमंगुनि जा इज़हार आहिनि। पोइ साखी ख़तमु थींदी, पोइ पपीअरे जो नालो त मशहूरु आहे। भई माण्हुनि जा उमंग कीअं ॿिए ताईं पहुचाईंदो आहे। हाणे जीअं हलो तव्हांखे साखीअ ॿुधण ते दिलि आहे त तंहिं टाइम ते लॻभॻि परदेस में मर्द रहंदा हुआ। भई जेकॾहिं सिंध में रहिया त को केॾां पियो वेंदो, को केॾां पियो वेंदो, त ख़ासि करे परदेस जिन जा घोट रहंदा हुआ उहे साखियूं घणियूं ॻाईंदियूं हुयूं। मिठी भाॼाई हूंदी हुई त जॾहिं हिंदुस्तान पाकिस्तान जो बंटवारो थियो, अजमेर जी ॻाल्हि थी कयां त मुंहिंजा सौट वरी पाकिस्तान विया। त मां त नंढड़ी हूंदी हुअसि, हू सम्झंदियूं हिनखे ख़बर पए कोन थी त चिठियूं मूंखां लिखाईंदियूं हुयूं। ऐं तंहिं टाइम ते त मां रुॻो डिक्टेट कंदी हुअसि, उहा ख़बर त मूंखे हाणे थी पए त मूंखां छा छा लिखाईंदियूं हुयूं। पर तंहिं टाइम ते लाॾनि ते साखियूं चवंदियूं हुयूं ऐं सचुप जे अहिड़ियूं चवंदियूं हुयूं जो तव्हां बि ॿुधंदा न त तव्हांखे रोअण अची वेंदो। भई परदसे जे लाइ भई सम्झाणी घोट अचण वारियूं आहिनि। पोइ चवंदियूं जंहिं गाॾीअ मुंहिंजो पुनू तंहिं जंहिं गाॾीअ मुंहिंजो पुनू तंहिं गाॾीअ मुंहिंजो साह, जंहिं गाॾीअ मुंहिंजो पुनू जंहिं गाॾीअ मुंहिंजो पुनू तंहिं गाॾीअ मुंहिंजो साह। खत त लिखी ॾिनमि नंढड़े ॾेर खे, खत त लिखी ॾिनमि नंढड़े ॾेर खे पंहिंजो फायल वठी आ। वरी जो आयासीं हिते त ख़ासि करे आदिपुर में त ॾिठमि त जेको तो घर खां ॾिसे सो भॼे थो दुबई। लॻभॻि सभई मर्द ॼण बि हिंदुस्तान जा दुबई में वेंदा, वीज़ाउनि जो एॾो लफड़ो हो कोन, एक्सचेंज सुठी हुयूं त पोइ दुबईअ ते साखियूं ठहियूं। त पोइ जॾहिं दुबई मां पैसो कमाए खणी ईंदा हुआ त केॾो वरी पाड़े वारा सरंदा हुआ। उन ते हिकु साखी आहे भई जंहिंजो घोटु ईंदो हो ऐं दुबईअ मां ॾोकर खणी गर्मी ॻाल्हाईंदी हुई। पोइ उन ते साखी आहे दुबईअ वारा पिरी दुबईअ वारा पिरी पुट बंगले चढ़ी बीह, दुबईअ वारा पिरी दुबईअ वारा पिरी तूं बंगले चढ़ी बीह। शीशो जे शराब जो शीशो जे शराब जो तूं पट पट करे पीउ। अरे